जी सरज़मीन आहे, शख़्सियतुनि जी सरज़मीन आहे ऐं तक़रीबात जो मर्कज़ बि रही आहे ऐं अॼोकी हीअ तक़रीब उन में हिकु ख़ूबसूरत इज़ाफ़ो आहे। मां फ़क़ीर पुनल साहिब जे हिन महूरती तक़रीब किताब जी महूरती तक़रीब में शरीक थी असांखे तमामु ख़ुशी थी आहे। संदसि जो किताब मुंहिंजी नज़र मां न गुज़रियो, अलबत गाॾी में आयासीं पिए त किताब ते रखियलु हो, सरसरी निगाह विधमि त उन में पाण जंहिं किताब में जंहिं नज़्म ऐं बेत जंहिं अंदाज़ में लिखिया आहिनि, मूंखे उहा शाइरी तमामु पुख़्ती बि लॻी ऐं उन में सुघड़ाप जो बि अंसर हो, अवामी मसइलनि बि उजागर थियल आहे, शख़्सियतुनि जो ज़िक्र थियल हो। मूंखे जस ॾियां थो त पाण अहिड़ा ख़ूबसूरत शाइर में सरज़मीन ते पैदा थिया आहिनि ऐं मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि सिंधी अदबी संगत शाख थाणो बूला खान जा। मां उन्हनि खे मुबारकबाद ॾींदुसि त उहो हुननि ही प्रोग्राम जो मुनक़द कराए। जेतिरे क़दुरु सिंधी अदबी संगत शाख जो तालुक़ु आहे त हिन जी जेका अलहक़ मिलियल हो सो बि असां संगत गॾिजी करे हिनखे अलहक़ ॾियारियो, पको इलाइक़ो ॾियारियो ऐं हिननि जेके तक़रीबात प्रोग्राम कराया आहिनि मुख़्तसर दूर दराज़ इलाइक़नि मां गॾु थी हिकिड़े हंधि से तमामु सुठा ख़ूबसूरत आहिनि, ऑन रिकॉर्ड आहिनि। असां अंतरी जेके असांजा अवार्ड जूं तक़रीबूं थींदियूं मर्कज़ तरफ़ां इंशा अल्लाह ताला हिननि खे सुठी कारकर्दगीअ ते असां हिन जो अवार्ड ॾींदासीं। ॿियो अर्ज़ु त मुंहिंजो अञा अदबी संगत साहिब शाख वारनि खे ॿी सॼी संगत खे इहा ई सलाह आहे, आख़िरी जुमिला आहिनि त हीअ तंज़ीम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अदीबनि जी आहे, सुघड़नि जी आहे, फ़नकारनि जी आहे। हर कंहिंजा सियासी वास्ता पंहिंजा पंहिंजा ज़रूरु हूंदा, उहे अलॻि रहनि, पर हिन प्लेटफॉर्म ते जॾहिं असीं गॾु थियूं त सिर्फ़ु अदब जी ॻाल्हि कयूं, शेर शाइरी जी ॻाल्हि कयूं, मोहबत जी ॻाल्हि कयूं, फ़नकारनि जी ॻाल्हि कयूं। मूंखे इहो बि एज़ाज़ हासिलु आहे त हितां जो तमामु हिकिड़ो मोर उॻाईंदड़ जेको यकतारी ते पढ़ंदो हो साईं तालिब पालारी साहिबु, उन सां बि असां कोटरी में रिहाण मल्हाई हुई, उनखे अवार्ड ॾियारियोसीं। ऐं ॿियो साईं बचंदो ख़ासि कली साहिबु, 40 साल पहिरीं मां उनखे कोटरी में घुराए उनजो इंटरव्यू कयो हो, जेको इबरत मैगज़ीन में बाक़ाइदे छपियो हो, जेको मूं हाणे तव्हांजो सॼे वफ़ात ते फेसबुक ते बि रखियो। तो इहे तालुकात वास्ता जेके आहिनि से इंशा अल्लाह ताला बरक़रार रहंदा। कोस्तान वारनि लाइ जेको बि ख़िदमत जो मौक़ो ॾींदा असीं हाज़िर आहियूं। हिन महिल कुझु किताब मूं आंदा आहिनि, हिकिड़ो मर्कज़ तरफ़ां पधरनामो आहे, उहो सिंधी अदबी संगत शाख कोटलीअ जे गॾियल सहकार सां जेके किताब शाया थिया आहिनि उहे ऐं कुझु रिसाला आहिनि मूं आंदा आहिनि। सो मां साईं कुतुब अली शाह साहिब, साईं नईम मलिक साहिब, साईं दीदार शाह साहिब जेके कोटली शाख जा मेंबर आहियूं, मां खे गुज़ारिश कंदे त पाण अचनि त पाण इहे किताब हितां जे सेक्रेटरीअ खे सिंधी अदबी संगत शाख थाणा बूला खान जी लाइब्रेरी लाइ गिफ्ट कयूं। साईं